नाज़िन सखर में कोरोना वायरस पखड़जण खां पोइ शहर जा मुख़्तलिफ़ इलाइक़ा सील कया विया आहिनि। इन हवाले सां तफ़सील ॿुधाइण लाइ वीडियो लिंक ते मौजूद आहे फरीद सोमरो। जी फरीद, छा सूरत हाल आहे? जी, सखर में रोज़ाना जी बुनियाद ते कोरोना वायरस जी टेस्ट कई पई वञे। अॼु जेको आहे 508 माण्हुनि जी टेस्ट कई वई, जंहिंमें 54 जेके आहिनि केस उहे कोरोना वायरस में पॉजिटिव आया आहिनि। पॉजिटिव अचण में कुछ जेका मखसूस इलाइक़ा आहिनि उन्हनि में मरीज़नि जी वाध में जेको आहे ॾींहों ब ॾींहुं इज़ाफ़ो थी रहियो आहे, जंहिंजे करे हेल्थ डिपार्टमेंट सिंध गवर्नमेंट खे हिकु लेटर लिखी करे इहो रिक्वेस्ट कई त जेको आहे इन मुतासिर इलाइक़नि ते कंट्रोल कयो वञे, उनखे सिमाल लॉकडाउन जो जेको आहे ऑर्डर कयो उनखे लॉक कयो वञे त जीअं केसनि में वाध न अची सघे। मुतासिर थींदड़ जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि में सिंधी हाउसिंग सोसाइटी आहे, शाह ख़ालिद कॉलोनी आहे, वर्कशॉप रोड मेमोन मालो आहे, ऐं उनखां अलावा लोकल बोर्ड आहे, ग्लैमर अपार्टमेंट आहे, ऐं उनखां अलावा हैदरी महलो, पुराणो सकर। जॾहिं त रोड़ी जा जेके आहिनि उहे 3 इलाइक़ा आहिनि, मंदर गली आहे, गजवाणी पाड़ो, ऐं उनखां अलावा जेको आहे मसल महलो आहे। उनखां अलावा पन्नो वाकिल जो जेको शहर आहे उन जा जेके आहिनि 3 इलाइक़ा जेके आहिनि उहे वधि में वधि मुतासिर आहिनि, जंहिंमें बेला रोड आहे, मंदर गली आहे, ऐं उनखां अलावा सूमरा महलो आहे। इहे मुतासिर थींदड़ इलाइक़नि में जेके आहिनि इहे वधि में वधि मुतासिर आहिनि ऐं इन्हनि में मरीज़नि जी जेको आहे अंग वधी रहियो आहे, जंहिंजे करे अॼु हुकूमत सिंध पारां नोटिफिकेशन कढण बाद सखर जी इंतिज़ामिया मुकमल जेको आहे उन्हनि इलाइक़नि खे सील करे लॉकडाउन करे ऐं उन्हनि खे बंदि कयो वियो आहे ताकी जीअं माण्हुनि में उहा चुरपुर न अचे। मुख़्तलिफ़ उन्हनि लॉकडाउन जो जेको आहे उहो शेड्यूल कयो वियो आहे, कंहिंमें 5 ॾींहं आहे, कंहिंमें 8 ॾींहं आहे, कंहिंमें 10 ॾींहं। उन्हनि इलाइक़नि खे मुकमल बंदि करे माण्हुनि जे अच वञ ते मुकमल पाबंदी कई वई आहे। जी फरीद, तव्हांजी महिरबानी।